वॾे वज़ीर मादनी शाह सां आलमी बैंक जे आला सतही वफ़द जी मुलाक़ात। आलमी बैंक जे $4 अरब जी तरक़ियाती पोर्टफोलियो ते ॻाल्हि ॿोल। समाजी तहफ़ुज़ जे मनसूबे में वधीक 7 ज़िला शामिल करण जो ऐलान। वर्ल्ड बैंक खां नओं प्रोक्यूरमेंट ॿाहिरि फौरी तौर मुक़ररु करण जो मुतालबो। वॾे वज़ीर जे तर्जुमान मौसूफ़ आलमी बैंक जी मदद सां सिंध पीपल्स हाउसिंग मनसूबे तहत ॿोल मुतासिर लाइ 6 लख खां वधीक घर तामीर कया विया। 13 लख खां वधीक मुतासिर माण्हुनि जा बैंक अकाउंट्स खोलिया ऐं 2 लख खां वधीक औरतुनि खे मिल्कियत जा सर्टिफिकेट ॾिना विया। 10 लख खां वधीक नौकरियूं मुतासिर माण्हुनि खे मिलियूं आहिनि। DGIS प्यार जो जुमिला आहे त पाकिस्तान पुरअमन ऐं तरक़ी पसंद मुल्क आहे। क़ौमी बदी ऐं इतिहाद सबब दुश्मन खे नापाक मक़सदनि में हमेशह मायूसी थी आहे। पाकिस्तान में रहंदड़ समूरा मज़हबी माण्हू हबुल वती सबब हिकु दिल ऐं हिकु जान आहिनि। बैनुल मज़ाहिब हमायगी क़ौमी ताक़त जो बुनियाद आहे। ऑपरेशन बुनियाद मरसूस में पाक फौज जी कामयाबी क़ौम जी कामयाबी आहे। DGIS प्यार लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी सां मुख़्तलिफ़ मज़हबी अख़बारनि ऐं नौजवाननि जी मुलाक़ात। डियामेर समेत गिलगित बल्तिस्तान में बरसात ऐं बोरिस पर फोत थियण जो अंग न वधी पियो। 50 खां वधीक घर तबाह, 27 पुलूं लुड़ी पयूं। सियाउनि जी जन्नत सॾाईंदड़ गिलगित बल्तिस्तान जे ज़िले डियामेर ऐं बाबूसर में बोरिस पर हर पासे तबाही पखिड़ियल। गुम थियल 10 खां 12 माण्हू अञा ताईं पतो न पियो। ॻोल्हा जारी। गिलगित बल्तिस्तान हुकूमत जे तर्जुमान जो चवणु आहे त मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पाणी वहिकरनि ऐं लैंडस्लाइडिंग सबब सर्च ऑपरेशन ऐं रोडनि जी बहाली में ॾुखियारियूं पेश अची रहियूं आहिनि। गुड्डू ऐं सखर बैराजिस वटि हेठाहीं दर्जे जी बोड बरक़रार। गुड्डू बैराज वटि पाणी जो मथां वेकिरो 3,42,260 क्यूसेक ऐं हेठां वेकिरो 3,04,212 क्यूसेक रिकॉर्ड। सखर बैराज वटि मथां वेकिरो 3,215 क्यूसेक ऐं हेठां वेकिरो 2,42,165 क्यूसेक रिकॉर्ड कयो पियो। कोटड़ी बैराज वटि पाणी जो मथां वेकिरो 1,51,041 ऐं हेठां वेकिरो 1,09,156 क्यूसेक रिकॉर्ड। एकटीह जुलाई खां व्याजी शुरह 10 सैकड़ो थियण जो इम्कान। स्टेट बैंक जे गवर्नर जमील अहमद जी सदारत हेठि मालियाती पॉलिसी कमेटी जो ईंदड़ इजलास सरबाते थींदो। पाकिस्तान में टिके अरसे खां पोइ स्टेट बैंक जो पॉलिसी रेट इम्कान 100 बेसिस पॉइंट खां 150 पॉइंट्स ताईं घटि थियण जो इम्कान आहे। बैंक रेट 10.5 खां 10 सैकड़ो करे सघे थी। नायब वज़ीर आज़म इसहाक डार वॉशिंगटन पहुची पियो। अॼु अमेरिकी वॾे वज़ीर मार्को रूबियो सां मुलाक़ात कंदो। मुलाक़ात दौरान पाक भारत समेत ॿिया मामला बहस हेठि ईंदा। सिंध हुकूमत जो आज़ादी ॾियारो तारीख़ी ऐं क़ौमी जज़्बे सां मल्हाइण लाइ तयारियुनि बाबति इजलास। सक़ाफ़ती तक़रीबूं, ज़िलई सतह ते प्रोग्रामनि, सफ़ाई ऐं सिक्योरिटी ते गौर वीचार। सरकारी इमारतनि, रोडनि, बसनि ऐं बाज़ारनि खे क़ौमी झंडनि ऐं रोशनियुनि सां सिंगारण जो फ़ैसिलो। मीडिया ते मुहिम हलाए अवाम खे तक़रीबनि में शिरकत जी दावत ॾिनी वेंदी। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जो चवणु आहे त आज़ादी जे महीने दौरान क़ुर्बानी, हबुल वतनी ऐं इतिहाद जो पैगाम पखिड़ियो वेंदो। बुज़ुर्गनि, अक़लियतनि, ख़ासि ॿारनि ऐं औरतुनि लाइ प्रोग्राम तरतीब ॾिना वेंदा। आज़ादी ॾियारे ते रैलियूं, क़ौमी गीतनि जा प्रोग्राम, रांदि जा मुक़ाबला थींदा। सिंधी सक़ाफ़त उजागर करण लाइ आर्ट्स काउंसिल, स्कूलनि ऐं थिएटर ग्रुपनि जूं तक़रीबूं थींदियूं। नासिर शाह चयो त जश्न आज़ादी ख़िदमत, फनकारी, सफ़ाई, रत जो अतियो ऐं समाजी एक्शन सां मल्हाई वेंदी। सईद खणी जो चवणु आहे त वार्ड, यूसी ऐं टाउन्स में तक़रीबूं कराइण जूं हिदायतूं ॾिनियूं वेंदियूं। कराची के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पुलिस मुक़ाबलनि दौरान 3 ॾोहारी मारण जी दावा। कोरंगी जे इलाइक़े समान टाउन भरिसां मुबैना पुलिस मुक़ाबले में 2 ॾोहारी मारिजी विया। हिकु ॼणो ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार। पुलिस जो चवणु आहे त ॾोहारे ने पुलिस में फायरिंग जी ॾे वठि दौरान 2 जवाबदार मारिजी विया। हिकु जवाबदार खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो पियो। मारिजी वियलनि जी मेराण ऐं अब्दुल हमीद ऐं गिरफ़्तार जवाबदार जे निसार जे नालनि सां सुञाणप थी।
लांडी के शेरपाव कॉलोनी में मुबैना मुकाबले में एक जवाबदार आमिर मारी वो। मारी वेले जख्मी दुहारी वटा मोटरसाइकिल, हथियार, मोबाइल फोन ऐं ॿियो सामान हथ कयो वियो। घोटकी वेझो टिकटॉकर औरत पुरस्कार नमूने फौत पासन पारां सुमेरा के ज़हर ॾेई क़त्ल करण जो इल्ज़ाम। वकीफा वारे इलाइक़े में टिकटॉकर सुमेरा राजपूत पुरस्कार नमूने फौत थी वई। इतला मिलण ते पुलिस पहुची इलाज कराए ज़रूरी कार्रवाई लाइ अस्पताल मुंतकिल करे छॾियो। औरत जे भाउ जो चमड़ाहे ते भेण खे ज़हर ॾेई क़त्ल कयो वियो आहे। पुलिस इल्ज़ाम हेठायल अली राजपूत ऐं इतनान राजपूत खे गिरफ़्तार करे वरितो। टंडोला यार वेझो घरू तकरार तां एसएसपी जो गोरची क़त्ल, जवाबदार फरार। पुलिस मौसब गुल मोहम्मद भट्टी के संदस भेणी वे घरू तकरार तां क़त्ल कयो। मक़तूल जो लाश ज़रूरी कार्रवाई लाइ अस्पताल मुंतकिल। जैकबाबाद पुलिस पारां सीरियल किलर के मुकाबले में मारण की दावा। पुलिस जमराहित माची बिलुहारी नसीर उर्फ सलीम नौकरी के बहाने माण्हुनि खे घुराए जिनसी ॾाढाई बात गलो कपे क़त्ल कंदो हो। जवाबदार हिकु हफ़्तो अॻु मुल्तान वासी ॿिन नौजवाननि वहीद अहमद शेख ऐं मोहम्मद सुलेमान खे नौकरी ॾियण बहाने घुरायो। जिनसी ज़्यादती बाद वहीद अहमद जो गलो कपे क़त्ल कयो ऐं मोहम्मद सुलेमान खे ज़ख़्मी कयो। जवाबदार न रुगो जैकबाबाद पर कराची ऐं ॿिनि शहरनि में बि इन क़िस्म जा ॾूह कंदो हो। माचको वेझो हथियारबंदनि जो घर ते हमलो, पीउ पुट क़त्ल। हथियारबंदनि फायरिंग करे जान मोहम्मद ऐं संदसि पुट पीर बख्श दिलरो खे क़त्ल करे छॾियो। पुलिस पहुची लाश तहवील में वठी अस्पताल मुंतकिल कया। मलीर में डंपर की टक्कर में वधीक शहरी हयाती में वेठो। सलमान टावर वेझो तेज़ रफ्तार डंपर मोटरसाइकिल सवार मोहम्मद इरशाद खे चिवाड़े मारे छॾियो। पुलिस ड्राइवर खे गिरफ़्तार करे डंपर खे तहवील में वठी छॾियो। पाकिस्तान तरफा पालियल फ़लस्तीन के उलंदी किनारे के इसराइली पार्लियामेंट तरफा खुद मुख्तियारी ॾियण जे गैर कानूनी दावा की मज़म्मत। आलमी बिरादरी का इसराइल के जवाबदार करार ॾियण जो मुतालबो। परॾेही तर्जुमान जो चमड़ाही ते क़दम आलमी कानून की संगीन भनकड़ी। फ़लस्तीनी आवाम के हक़नि ऐं आलमी असूलनि खे लाॻीतो नज़रअंदाज करण की अक्कासी करे थो। पाकिस्तान आज़ाद खुद मुख्तियार फ़लस्तीनी रियासत के क़याम की भरपूर हिमायत करे थो। गज़ा ते इसराइली बमबारी में वधीक 62 फ़लस्तीनी शहीद थींदड़नि में इमदाद जो इंतज़ार कंदड़ 19 फ़लस्तीनी भी शामिल। गज़ा में जारी इसराइली हमलनि दौरान हेल ताईं घटि में घटि 115 फ़लस्तीनी बुख विगे दम ॾेई चुका। सिहत जे आलमी इदारे जो चमड़ाहे त गज़ा जे 1 लख आबादी जबरी रुख़कार के मुंहुं ॾेई रही आहे।